ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा त अदालती हुकुम बावजूद हुकूमत ऐं अपोजिशन विच में ॻाल्हियूं न थी सघियूं। हुकूमत वफ़द 25 मिंट देर सां पहुतो, जंहिं सबबि अॻुवाट आयल अपोजिशन जो वफ़द वापसि रवानो थी वियो। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा त अदालती हुकुम बावजूद हुकूमत ऐं अपोजिशन विच में ॻाल्हियूं न थी सघियूं। हुकूमती वफ़द 25 मिंट देर सां पहुतो, जंहिं सबबि अॻुवाट आयल अपोजिशन जो वफ़द वापसि रवानो थी वियो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हिकु ॿीहर अदालती हुकुम बावजूद हुकूमत ऐं अपोजिशन विच में ॻाल्हियूं न थी सघियूं। हुकूमती वफ़द 25 मिंट देर सां पहुतो, जंहिं सबबि अॻुवाट आयल अपोजिशन जो वफ़द वापसि रवानो थी वियो। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा त अदालती हुकुम बावजूद हुकूमत ऐं अपोजिशन विच में ॻाल्हियूं न थी सघियूं।